अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? मज़ा ठीकु आहियो? चाक चङा भला। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, जिते बि हूंदा पंहिंजनि प्यारनि सां गॾु, पंहिंजनि सां गॾु, पंहिंजनि बस्तियुनि में, वाखाणनि में हमेशह मुस्कुराईंदा हूंदा ऐं आबाद हूंदा। अच्छा दोस्तों, अव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर करणी हुई। हिकिड़े दोस्त असां खां सवाल पुछियो हुयो ऐं उनजो जवाबु त मूं ख़ैर उन्हनि खे उते ई ॾिनो हुयो, पर मूं सोचियो त छो न उहे सभु शयूं अव्हां सां बि शेयर कजनि। दोस्तों, असांखे हिकिड़ो सुवाल थियो हुयो त असां इलाही कोशिशि कंदा आहियूं त असां कामयाबु थियूं या अहिड़ो को कमु कंदा आहियूं जंहिंमें असांखे का सक्सेस मिले, पर जेतिरो कमु कंदा आहियूं उहो कमु असांजो विच में रहिजी वेंदो आहे। अच्छा, हीउ दोस्त आहे असांजो पहिरीं पहिरियों उन इहो सुवालु कयो हुयो त मां जेको बि कमु करण जी कोशिशि कंदो आहियां ऐं सोचींदो आहियां त हे कमु मां मुकमलु करे वठां। को बि कमु, को कारोबार हूंदो, कंहिं तालीम जे हवाले सां का ॻाल्हि हूंदी, पर हूअ उनखे मुकमलु नथो करे सघे। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। सभ खां पहिरियां त हमेशह अव्हां इन शइ ते यकीन रखो त अल्लाह ताला जेको आहे न, अल्लाह ताला ते जेको बि इंसानु तवकल करे थो, अल्लाह ताला ते जेको इंसानु का ॻाल्हि छॾे ॾिए थो न, यकीन कयो उहा शइ थी वेंदी आहे। ऐं हिकिड़ी नंढड़ी फॉर्मेशन आहे त अव्हां अल्लाह ताला ते छॾे ॾियो। अव्हां जेको सोचो था, जेको ख़्वाबु सजायूं वेठा आहियो न, उन में तव्हां अल्लाह पाक जो हिसो रखी छॾियो। अल्लाह पाक जो जॾहिं तव्हां हिसो रखंदव न, त यकीन कयो तव्हांखे कामयाबी खां को बि इंसानु रोके नथो सघे। छाकाणि त तव्हांजी जेका तवकल आहे न, तव्हांजी सोच में अल्लाह पाक हुजे, तव्हांजी तवकल में अल्लाह पाक हुजे। अव्हां ईअं सम्झो त मां जेको कुझु करे रहियो आहियां न, उहो अल्लाह पाक जी मदद सां करे रहियो आहियां। छाकाणि त अमीर इंसानु कुझु बि न आहियो। अव्हांखे इहा ख़बर आहे त दुनिया जो ज़रो ज़रो, काइनात जो ज़रो ज़रो अल्लाह पाक जो मोहताज आहे। ऐं जिते काइनात जो ज़रो ज़रो अल्लाह पाक जो मोहताज हुजे थो, त तव्हां इन ॻाल्हि खे सम्झी वठो त हर शइ अल्लाह पाक जे इख़्तियार में आहे। त पोइ मदद बि अल्लाह पाक खां घुरणी आहे। छाकाणि त को इंसानु अव्हांखे कुझु बि नथो ॾेई सघे, को माण्हू अव्हांखे कुझु बि नथो ॾेई सघे। ही सभु कुझु अल्लाह पाक जे हथ में आहे। अल्लाह पाक ई अव्हांखे ॾियण वारो आहे। त तवकल जेका आहे उहा अल्लाह पाक ते रखो त ही थी वेंदो, जेको बि तव्हां कमु करणु चाहियो था। ऐं उन में जुस्तजू रखंदा रहो, कंदा रहो। मुसलसिल जेको कमु तव्हां कंदा रहंदव न, तव्हांजे गुमान में, तव्हांजे ज़हन में जेका शइ हूंदी न, यकीन कयो तव्हांजे ज़हन में, तव्हांजे गुमान में जेका शइ हूंदी आहे उहा अल्लाह पाक अव्हांखे ज़रूरु ॾींदो। ईअं हरगिज़ नथो थी सघे त अल्लाह पाक जो बानो, अल्लाह पाक जो माण्हू जेकॾहिं अल्लाह पाक खां का शइ घुरे ऐं हू न ॾिए। मां सम्झो थो त ईअं बिल्कुलु बि न आहे। त अव्हांजो जेको सुवालु हुयो त अव्हां काफ़ी शयूं करणु चाहींदा आहियो पर करे नथा सघो, कामयाबु न आहियो थींदा, त सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि त तवकल अल्लाह पाक ते छॾे ॾियो। ॾिसो त पोइ थिए छा थो, ऐं उन कोशिशि खे बार बार जारी रखो। तव्हां अक्सर ईअं कंदा हूंदव त जेको कमु करणु चाहींदा हूंदव, तव्हांजी सोच में को कमु हूंदो, उनखे 4 ॾींहं तव्हां कमु मुसलसिल कयो, 5वें ॾींहुं तव्हां उनखे छॾे ॾिनो। उन खां पोइ वरी अव्हां उन कम खे वरितो, तव्हां जेको कारोबार आहे उन लाइ तव्हां सोचो था, को कमु कयो था, त उनखे 4-5 ॾींहं तव्हां हलायो था, उन खां पोइ तव्हां थकिजी पओ था। एट ए टाइम को बि रिज़ल्ट अव्हांखे नथो मिली सघे। छाकाणि त नफ़ा नुक़सान दुनिया जा हिसा आहिनि, पर एट ए टाइम अव्हांखे को बि नफ़ो नथो मिली सघे। इन जो हिकिड़ो टाइम हूंदो आहे, हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे। तव्हां हाणे ॾिसो न, तव्हां जेको कारोबार करणु चाहियो था, तव्हां जे ज़हन में इहा शइ आहे त ही बसि फटाफट थी पवे, फटाफट नथो थी सघे। अहिड़ियूं शयूं न थी सघंदियूं आहिनि। ऐं तव्हां उन ते हिमत हारे वेंदा आहियो त बसि हाणे मूंखां थिए कोन थो, 4-5 ॾींहं गुज़रिया आहिनि, मां नथो करे सघां, ऐं उनखे तव्हां ख़तमु करे छॾींदा आहियो। बहरहाल सिंपल जवाबु इहो आहे त तवकल अल्लाह पाक ते छॾे ॾियो ऐं उन कम खे मुसलसिल कंदा रहो। ऐं जॾहिं उन कम खे तव्हां मुसलसिल कंदा रहंदव, यकीन ॼाणियो उहो कमु थी वेंदो। छाकाणि त अल्लाह पाक ख़ुदि चवे थो त तव्हां महिनत कंदव, उन महिनत जो सिलो मां तव्हांखे ॾींदुसि। त तव्हां महिनत करे ॾिसो, तव्हां अॻिते वधी त ॾिसो। हिकिड़ी ॿी नंढड़ी लॉजिक इहा आहे त तव्हां जेको कारोबार करणु चाहियो था, जेको कमु करे रहिया आहियो, उन में अल्लाह पाक जा 5% रखी छॾियो। जॾहिं अल्लाह पाक जे नाले जा तव्हां 5% रखंदव,
त मां सम्झां थो यार ॾिसो अल्लाह पाक जंहिंजो शेयर होल्डर हुजे, जंहिं शइ में अल्लाह पाक जो हिसो हुजे, उन खे दुनिया जी का बि शइ वधण खां नथी रोके सघे। उन खे वधिणो आहे त तवकल अल्लाह पाक ते ई रखो। दोस्तो नंढड़ी ॻाल्हि त जेको बि इंसानु कमु कंदो आहे या जेको हुनजे ज़हन में गुमान में हूंदो आहे उन खे थियणो ई हूंदो आहे, पर उन खे थोरो वक़्तु ज़रूरु लॻंदो आहे। तव्हां हिमत न हारियो, तव्हांजे अंदरि एॾो जज़्बो हुजे, तव्हांखे पंहिंजे पाण ते एतिरो एतबार हुजे, पंहिंजे पाण ते एतिरो कॉन्फिडेंस हुजे, पंहिंजे पाण ते एतिरो भरवसो हुजे त तव्हां जेको कुझु करे रहिया आहियो उन में तव्हां कामयाबु थी सघो था। ऐं हर हाल में तव्हांखे कामयाबु थियणो आहे, बशर्त सभ खां पहिरियां अल्लाह पाक ते तवकल हुजणु खपे, अल्लाह पाक ते भरवसो हुजणु खपे। उन खां पोइ अल्लाह पाक जो हिसो रखो उन शइ में। जॾहिं तव्हां अल्लाह पाक जो हिसो उन शइ में रखंदव त तव्हां कामयाबु थी वेंदव, यकीनन कामयाबु थी वेंदव। ऐं उन खां पोइ पंहिंजे पाण ते बि एतबार रखो। तव्हांखे पंहिंजे पाण ते एतबार हुअणु खपे, तव्हांखे पंहिंजी स्किल ते एतबार हुअणु खपे। तव्हां जेको कमु करे रहिया आहियो उन कम में तव्हां पंहिंजे पाण ते भरवसो रखो त हीउ कमु जेको मां करे रहियो आहियां उन खे भरपूर तरीक़े सां निभाईंदुसि। ॾिसो स्ट्रगल करणी आहे ऐं स्ट्रगल करण सां ई माण्हू अॻिते वधंदो आहे, कोशिशि करण सां ई अॻिते वधंदो आहे। बहरहाल माण्हू हिकिड़े कमरे में वेही करे जेकॾहिं सोचींदो त मां पाकिस्तान जे हिकिड़े शहर मतिलबु कराची खां इस्लामाबाद हलियो वञा या इस्लामाबाद खां कराची हलियो वञा, त ईअं कॾहिं बि नथो थी सघे। तव्हां जॾहिं हिकिड़ो पेर खणंदव, तव्हां जॾहिं हिकिड़ो क़दम खणंदव त तॾहिं तव्हां उते पहुची सघो था। चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त पंहिंजे पाण ते भरवसो रखो, तवकल अल्लाह पाक ते रखो, त यकीनन अव्हां जो उहो कमु थी वेंदो। दोस्तो अॼु इहा ख़ूबसूरत ॻाल्हि अव्हां सां शेयर थी ऐं कोशिशि कंदा रहंदासीं त अव्हां सां ख़ूबसूरत ॻाल्हियूं शेयर थींदियूं रहनि। ऐं जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को बि अव्हांजो सुवालु आहे त अव्हां कमेंट्स बॉक्स में सवाल करे सघो था, हुनजो जवाबु असां ज़रूरु ॾींदासीं अव्हांखे। त अव्हांजे कमेंट्स जो असांखे इंतज़ारु रहंदो। ऐं नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि त असांजे हिन चैनल यूट्यूब खे जी स्टूडियो खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, छाकाणि त अव्हांजो प्यारु जेको आहे उहो ई असांखे अॻिते वधाए सघे थो। तवकल मूं अल्लाह पाक ते छॾी आहे, महिनत मां करे रहियो आहियां, पंहिंजे पाण ते भरवसो आहे त ऐं अव्हां सभिनी दोस्तनि ते बि भरवसो आहे। हालांकि इंसान खे कुझु बि नथो ॾेई सघे, पर चयो वेंदो आहे त अल्लाह पाक त असां सां गॾु आहे ई आहे ऐं उहो हमेशह रहणो आहे। पंहिंजे पाण ते बि भरवसो आहे, पंहिंजी स्किल ते बि भरवसो आहे, त हीउ सिलसिलो हलणो आहे। ख़ैर अव्हां वटि जेकॾहिं को सुवालु आहे त तव्हां कमेंट्स बॉक्स में अची सघो था ऐं असां खां सुवालु करे सघो था। असां कोशिशि कंदासीं उन सुवाल जो अव्हांखे जवाबु ॾियूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान पंहिंजे दोस्त कामरान चांद खे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान ऐं हा, दुआउनि में न विसारिजो।